अस्सलाम वालेकुम जी मॉर्निंग विद अज़रा ख़ान में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान कीअं आहियो सभु ठीकु आहियो उमीद कयूं था ठीकु हूंदो ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो सदाईं गुलनि जा मिकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह इंसानु हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखे ऐं हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखण बि घुरिजे सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु 13 रजब आहे ऐं 13 रजब जेको आहे मौला अली जी विलादत जो ॾींहुं आहे ऐं तमामु सुठो ॾींहुं आहे बरकत वारो ॾींहुं आहे ऐं भलारो ॾींहुं चइजे छो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मौला अली इन ॾींहं ते विलादत करे हिन दुनिया में आयो सो जेको आहे सभिनी खे मुबारक बि हुजे सो अॻिते हलाईंदासीं पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे असां प्रोग्राम जी पूरी थीम कीअं आहे असां हिन प्रोग्राम जे लाइ जिन सहकार कयो आहे उन्हनि खे बि न विसारींदासीं सो जल्दी जल्दी सां आउं ॿुधाईंदी हलां GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि असां सां हिन प्रोग्राम जे लाइ ताबन कयो आहे नॉर्थ टाउन रेज़िडेंसी फेज़ 4 में हिननि हिकु आसान किस्तुनि ते हिकु असांखे मौक़ो ॾिनो आहे आसान महाना एक साथ पर अपना घर हासिल करे ऐं घर जिथे ही ॾेई रहिया आहिनि उते मस्जिद आहे स्कूल आहे हॉस्पिटल आहे पार्क आहे गेट कम्यूनिटी ऐं सिक्योरिटी जे हवाले सां बि हर शइ मौजूदु आहे 80 खां 120 रिहाइशी प्लॉट्स जेके आहिनि 120 स्क्वायर ते प्लॉट्स आहिनि जेके ॾेई रहिया आहिनि GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारा सो उन्हनि जी वॾी महिरबानी आहे GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि जी असां सां स्पॉन्सर करण जी असां सां सहकार करण जी ऐं उमीद कयूं था त GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारा असां सां ईअं ई सहकार कंदा रहंदा ऐं राइट साइड ते जेको आहे मुंहिंजे आहे जेको आहे डालडा कुकिंग ऑयल हुजे या डालडा कुकिंग जेको आहे घी हुजे जहाँ मामता वहाँ डालडा जो जिथे बि नालो ईंदो आहे त उते तव्हां हमेशह इहो ई ॿुधो हूंदो जहाँ मामता वहाँ डालडा ऐं हर माउ जेको आहे उनखे डालडा खे रिफर कंदी आहे ऐं हर घर जी ज़रूरत आहे ऐं हर घर में जेको आहे डालडा घी हुजे या डालडा ऑयल हुजे उहो तव्हांखे ॾिसण में ईंदो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मयार ते आहे डिपेंड करे थो मयारी शयूं जेके आहिनि उहे हमेशह जे लाइ रहिजी वेंदियूं आहिनि ऐं हिननि जी जेका ही कंपनी आहे हिनखे लॻभॻि 80 साल थी चुका आहिनि सो सुठी ॻाल्हि आहे ऐं मुबारक हुजे डालडा वारनि खे बि त 80 साल हिकिड़ी कंपनी हले थी 80 सालनि खां लॻभॻि त सुठी ॻाल्हि आहे ऐं उहा ई ॻाल्हि आहे मयारी शयूं हुजनि या मयारी का बि शइ हुजे उहा हमेशह रहंदी आहे सो डालडा वारनि जी बि वॾी महिरबानी आहे असां हिन प्रोग्राम जे लाइ स्पॉन्सर करण जी ऐं जेको आहे मुंहिंजे वरी जेको आहे लेफ्ट हैंड ते आहे नेशनल फूड्स छो नेशनल फूड्स वारनि जी वॾी महिरबानी आहे इन्हनि जी बम्बई बिरयानी आहे उन्हनि खां अलावा जेको आहे ही पंहिंजो अचार गोश्त आहे ऐं इन्हनि जा खोड़ सारा जेके ड्राई मसाला आहिनि उहे बि आहिनि उन में गरम मसालो आहे धनिया आहे ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं कढ़ाई जो मसालो आहे बिरयानी जो मसालो आहे सिंधी बिरयानी जो मसालो आहे सो नेशनल वारनि जी बि वॾी महिरबानी आहे जिन असांखे हिन प्रोग्राम जे लाइ सहकार कयो आहे ऐं नेशनल फूड्स वारनि मां बि उमीद रखूं था त हमेशह असां सां सहकार कंदा रहंदा सो हिननि टिनि जी वॾी महिरबानी GFS ऐं डालडा ऐं प्लस में नेशनल फूड्स सो बहरहाल असां सां जेको आहे असांजे हिन स्टूडियो में जीअं तव्हांखे ख़बर आहे महिमान गॾु हूंदा आहिनि पर ब्रेक ते हलंदासीं त महिमान उन खां पोइ असां सां गॾु हूंदा खोड़ सारी कचहरी थींदी आहे ॾाढो सुठो प्रोग्राम थियण वारो आहे अॼु जो प्रोग्राम बिल्कुलु मिस न कजो ऐं म्यूज़िशियन जेको आहे बाजे ते असां सां गॾु आहे लाजो भाई उन्हनि खे वेलकम कयूं था कैसे ठीकु ठाक ऐं उहो हमेशह गॾु हूंदा असां सां मोहम्मद अली ढोलक ते आहे असां सां गॾु सो अॼु जो प्रोग्राम जेको आहे तमामु सुठो थियण वारो आहे ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ असां सां गेस्ट मौजूदु हूंदा ऐं खोड़ सारी कचहरी कंदासीं वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था मॉर्निंग विद अज़रा ख़ान में सो जीअं तव्हांखे मां ब्रेक ते वञण खां पहिरीं ॿुधायो त ब्रेक खां वापसि ईंदासीं त उन खां पोइ असां सां महिमान गॾु हूंदा
ऐं प्रोग्राम इलाही सुठो थियण वारो आहे ऐं जिन जेके महिमान मूंसां गॾु आहिनि उन्हनि खे जीअं तव्हां स्क्रीन ते ॾिसंदव त यकीनन तव्हां ख़ुशि थी वेंदो छो जो हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे हर को कंहिंखे केरु सिंगर वणंदो आहे केरु कंहिंजो एक्टर जेको आहे पसंदीदा हूंदो आहे त केरु वरी अहिड़ा बि कैरेक्टर हूंदा आहिनि जिन खे तव्हां ॿुधण बि पसंदि कंदा आहियो ॾिसण बि पसंदि कंदा आहियो ऐं जेको आहे अगरि कॉमेडियन हूंदा आहिनि त उन्हनि जी कॉमेडी मां बि तव्हां इंजॉय कंदा आहियो ऐं पसंदि कंदा आहियो सो असां वटि जेको आहे मां हाणे ईअं न चवंदसि त असां वटि हिकिड़ो कैरेक्टर आहे अच्छा इंसान त हिकिड़ो आहे पर कैरेक्टर खोड़ सारा आहिनि सो बहरहाल असां बिना देरि जेको आहे उन्हनि खे वेलकम कयूं था असां सां गॾु आहिनि ज़ाकिर शेख उर्फ़ फज़ीलत बेगम ऐं उनखे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं मां ॾिसो अॼु मां लाइव जेको आहे फज़ीलत बेगम खे ॾिसां पई तव्हां हमेशह स्क्रीन ते ॾिठो आहे असां अच्छा हा मां बि तव्हांखे अॼु पहिरियों दफ़ो ॾिठो आहे अॼु वाक़ई में मां एॾो तयारु शयार तव्हांखे पहिरियों दफ़ो ॾिठो आहे मतिलबु काफ़ी टाइम खां पोइ ॾिठो आहे ईअं चवां ऐं हा ऐं जेको आहे जॾहिं फज़ीलत बेगम ईअं तयारु थी स्क्रीन ते ईंदी आहे न हक़ीक़त में मतिलबु चङनि भलनि खे मात हूंदी आहे अरे मां हाणे वरी ले कंदी त मां सुहिणी थी लॻां सो बहरहाल असां कचहरी कंदासीं फज़ीलत बेगम असां सां गॾु आहिनि ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां ख़बर आहे त असांजो जेको हीउ प्रोग्राम आहे इहो म्यूज़िक खां सवाइ त अधूरो हूंदो आहे असां वटि को सुरीलो आवाज़ न हुजे सुरीलो को फ़नकार न हुजे त असांजो प्रोग्राम जेको आहे उहो फिको फिको लॻंदो आहे सो बहरहाल उन कमी खे पूरो करण जे लाइ असां सां तमामु सुठे आवाज़ जो मालिक गॾु आहे खोड़ सारा जेको आहे सॉन्ग्स आहिनि उन जा जेके मशहूर बि आहिनि ऐं तमामु सुठी आवाज़ जो मालिक आहे उन्हनि खे वेलकम कयूं था कामरान सोलंकी असां सां गॾु आहिनि उन्हनि खे वेलकम कयूं था अस्सलाम वालेकुम कीअं आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां हज़रत तव्हां ख़ुशि आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां वेलकम कयूं था तव्हांखे थैंक यू ऐं सुबुह जे पहर में अव्हांखे लख लख मुबारकूं ऐं शो जूं ऐं माशाल्लाह तव्हांखे मुख़्तलिफ़ शोज़ में ॾिठो आहे ऐं मॉर्निंग शो तव्हां मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि कयो पिया पर अॼु जेको हिन धरती ते कयो पिया स्पेशली मां ॾिसंदो आहियां ॾाढो ज़बरदस्त शो कयो पिया तव्हां महिरबानी महिरबानी ऐं जेको आहे असां कामरान सां बि कचहरी कंदासीं फज़ीलत बि आहे असां सां उन्हनि खां बि जेको आहे पुछंदासीं अच्छा पहिरियां त हाणे सभ खां पहिरियां जेका असांजी फज़ीलत बेगम सां गुफ़्तगू हूंदी हाणे कुझु चवण थी चाहे अलाए छा न मां इहो थी चवणु चाहियां त प्रोग्राम त हले पियो मां बि ॾिसंदी आहियां रोज़ हा ऐं मिलिया अॼु आहियूं साम्हूं त जेको चए त मुबारक हुजे त मां मुबारक ते वरी थोरो चौकिजी वियो मां चयो गुलज़ार खे वरी पुटु ॼायो आहे अलाए छा अच्छा उन जे हिसाब अच्छा मुबारक हिननि मूंखे शायदि मॉर्निंग शो जी ॾिनी त मॉर्निंग शो मां पहिरियां बि करे चुकी आहियां शायदि चलो उहो सुठी ॻाल्हि आहे ॿीहर ॾेई छॾियऊं भला हाणे मुबारक ॾिनऊं त छा थी पियो न मासी गुलां छो तो साढ़े छो अच्छा हिननि अच्छा हिननि खे मासी गुलां करे छॾियो आहे अच्छा जीअं मूं चयो हर कैरेक्टर में परफेक्ट आहे माशाल्लाह बिल्कुलु मूं जीअं चयो त माण्हू हिकिड़ो आहे इंसान हिकिड़ो आहे पर कैरेक्टर्स खोड़ आहिनि त पुछंदासीं फज़ीलत बेगम वरी मासी गुलां त पहिरियां तव्हांजो कहिड़ो कैरेक्टर हुयो फज़ीलत बेगम या मासी गुलां जो मासी गुलां मासी गुलां जो पहिरियां मासी गुलां हा पोइ बाद में फज़ीलत बेगम अच्छा हा त मासी गुलां जेको आहे उन में छा कैरेक्टर हो तव्हांजो ऐं कीअं तव्हांजे ज़हन में आयो त मतिलबु इहो मां एंटरटेन करे सघां थो माण्हुनि खे मासी गुलां जेका हुई उहा रिश्ता कराईंदी हुई ऐं उहा बि हिकिड़ो रियल माई हुई मासी त इहो उनजो कैरेक्टर सिर्फ़ु नालो चेंज हुयो अच्छा उन जे कैरेक्टर खे जेको आहे ऐं उनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ थोरो चेंज हुयो इन जे करे उहो ॾाढो सुठो लॻो अली अमड़ हिननि त मारे छॾियो छोकिरी त गुलनि जहिड़ी आहे पर हाणे छोकिरो बि त ॾिस न फोटू ॾेखारे थो सफ़ा अहिड़ो थो ॿियो अच्छा अहिड़ो हे त सुठो आहे इनखे बि त मां परिणायो न हिनखे तव्हां परिणायो हा मां परिणायोमांसि अच्छा हा उन्हनि खे फोटू ॿियो ॾेखारियो अच्छा माना ईअं बि कंदा आहियो न ईअं बि थींदो आहे न रिश्तनि में हा ईअं बि थींदो आहे मूंखे फीस मिले पोइ हाणे जहिड़ो बि हुजे घणा रिश्ता कराई मासी रिश्ता त इलाही कराया अथमि पंहिंजे ज़िंदगीअ में अच्छा ॿुधई यको लॻी पई आहे तोखे बि अहिड़ो गुलनि जहिड़ो रिश्तो आयो आहे छोकिरो त ॾिस ॿाहिरि थो लहे एॾो सुहिणो ख़ूबसूरत तूं हा नथी करी हींअर मुंहिंजे पोयां पई आहे हा त कर न शादी छो अमीर माण्हू छोकिरो त ॾिस गुलाब जो गुलाब ॾिसां थी अहिड़ो कलर अथसि चवां थी ॿीहर जवान थी वञा मासी गुलां उहा अथव फोटू जेके कढंदी आहे न उहा स्नैपचैट में कढंदी अथव हाणे मुंहिंजे ॿ टिनि दोस्तनि जा रिश्ता कराई अच्छा स्नैपचैट में फोटू कढी एॾा ज़बरदस्त ई माना सुहिणा छोकिरा त जॾहिं लाइव उन्हनि ॾिठा त पोइ यार हे छा आहे यकीन कयो लाइव स्क्रीन ते ॾिसूं पिया अल्हम्दुलिल्लाह मां त क्यूट आहियां इहो मेकअप आहे न अल्हम्दुलिल्लाह अच्छा मासी गुलां ही चए थो
मां क्यूट आहियां हाणे ने ते तूं छा चवंदी बस मालकनि लाइ त हर बच्चो जेको आहे क्यूट इहा आहे लकी ॿिए जी जे ॻाल्हि दिलि खां पुछो न हा जेके भुगतिन थियूं हाणे जेके पढ़णियूं आहिनि हा इहा बि ॻाल्हि आहे अच्छा उहे बि माना हाणे ॾिसो तव्हां मूंखे चओ था शादी नथी करी शादी खां पोइ उहे दिलि माना भरिजी थी वञे हाणे ही बेज़ार पंहिंजी ज़ाल मां ज़ाल हिन मां बेज़ार कहिड़ो फ़ाइदो अल्हम्दुलिल्लाह मां न, ख़ुशि आहियां सुठियूं हैप्पी ॻाल्हियूं आहियां जेके हूंदियूं आहिनि उहे बेज़ार न थींदियूं आहिनि जीअं तूं आहे सुघड़ हर शइ अहिड़ी थी पचाए मूंखे मच्छी अहिड़ी खाराई थी हाणे माने मच्छी जेका कुकिंग सुठी करे उहा आरू भरो शादी करे सुघड़ हूंदी आहे न सुघड़ हूंदी हा सुघड़ छोकिरी हूंदी आहे न बिल्कुलु हाणे भई हिन जी ख़बर न आहे त हे पाण सुघड़ केतिरो न आहे न अल्हम्दुलिल्लाह ऐं मुंहिंजी वाइफ ॾाढी सुठी आहे ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई पचाइणी त हर शइ माशाल्लाह कमाल आहे तव्हां कॾहिं अचो मोस्ट वेलकम बाक़ाइदा तव्हांखे मज़ो ईंदो हर शइ छा छा खाराईंदो अगरि असां अचूं मासी फज़ीलत मासी गुलाम फज़ीलत अवां तव्हांखे बिल्कुलु दावत आहे बिरयानी ॾाढी सुठी मच्छी पलो ठीकु आहे कढ़ाई मतिलबु की हर शइ माशाल्लाह कमाल अॼु ज़रा प्रोग्राम ख़तम थिए हलो था हिन ॾे इहो माने हिन जो जेको इहो सच थो ॻाल्हाए सच थो ॻाल्हाए न न इहो बिल्कुलु सच आहे ईअं न त स्क्रीन ते बिल्कुलु सच आहे इहो जे किचन में थावनि जो आवाज़ अचे त सभु हे मार थो खाए न न ईअं कॾहिं बि न थींदो मासी हाणे तव्हां पंहिंजे घर जा हाल न ॿुधायो न हिते हा मासी त पाण पचाईंदी आहे कंहिंजी परवाह थोरी आहे मूंखे मासी बि ॾाढी सुठी कुक आहे ऐं मासी खे खोड़ सारियूं शयूं जेको आहिनि पचाइण ईंदियूं आहिनि मासी जे घर में मूं साग खाधो आहे पली खाधी आहे चांवर जी मानी खाधी आहे मच्छी खाधी आहे खोड़ सारियूं शयूं खाधियूं आहिनि पर मासी जे घर में त माना फरमाइश करे वेंदी आहियां मां छा ॻाल्हि आहे हा बिल्कुलु मासी कॾहिं मूंखे न दावत ॾिनी अथई मां छो मासी तोखे चांहि न पीआरी आहे चांहि तूं जो तकिड़ो ईंदे त मूंखे चांहि पीआर बसि मां वञा थो इहा हक़ीक़त चांहि पीती पर कमाल सो बहरहाल कचहरी अञा असां वधीक कंदासीं कंटिन्यू कंदासीं पंहिंजी कचहरी खे पर तव्हांजे ख़ूबसूरत सॉन्ग खां पोइ छा ॿुधाईंदव बिल्कुलु सुबुह जो पहर आहे ऐं सुबुह जे पहर में सॉन्ग सुठो ॿुधाइजां छो जो हेॾां गुलाम वेठी अथई फज़ीलत वेठी अथई माना ईअं हुटिंग कंदे देरि न कंदई बेफ़िक्र जे वरी आयसि पोयां मुंहिंजे कढ ॾाढो लेसूड़ो उहो न छॾींदुसि लेसूड़ो ॾाढो ख़तरनाक आहे ॾाढो ख़तरनाक सो अदरा सुबुह जो पहर आहे ऐं सूफ़ी कलाम आहे ऐं मां चाहियां थो सूफ़ी कलाम सां स्टार्ट कजे ऐं सूफ़ी कलाम साईं ज़ुल्फ़कार साईं जो आहे ठीकु सो उहो कलाम पेश कयूं था ओके ओके इश्क प्रिय जो प्यारा छा छा न कराए थो जो प्यारा छा छा न कराए थो इश्क प्रिय जो प्यारा छा छा न कराए थो वेठा पोयूं कॾहिं तस्बियूं वेठा पोयूं कॾहिं तस्बियूं वेठा पोयूं कॾहिं तस्बियूं वेठा पोयूं कॾहिं तस्बियूं वेठा पोयूं कॾहिं जड़ियूं चढ़ाए थो इश्क प्रिय जो प्यारा छा छा न कराए थो इश्क प्रिय जो प्यारा छा छा न कराए थो कॾहिं निबड़ियूं निमाज़ पढ़ूं कॾहिं नाच नचाए थो कॾहिं निबड़ियूं निमाज़ पढ़ूं कॾहिं नाच नचाए थो कॾहिं निबड़ियूं निमाज़ पढ़ूं कॾहिं नाच नचाए थो इश्क प्रिय जो इश्क प्रिय जो प्यारा छा छा न कराए थो
इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए तो। अच्छा फिक्का चोला कदे अच्छा फिक्का चोला, कदे अच्छा फिक्का चोला, कदे अच्छा फिक्का चोला, कदे अच्छा फिक्का चोला, कदे सावा पराए थो। इश्क प्रिय जो इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। इश्क प्रिय जो इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। हाँ। बखमल जू से जू कदे बखमल जू से जू, 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 कदे पटत सुमारे थो। इश्क प्रिय जो इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। इश्क प्रिय जो इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। कदे रोज बिट्टा भाकुर कदे रोज बिट्टा भाकुर, कदे रोज बिट्टा भाकुर कदे रोज बिट्टा भाकुर, कदे रोज बिट्टा भाकुर कदे धिकारी यारे थो। इश्क प्रिय जो इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाचू नचाए थो। इश्क प्रिय जो इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो। इश्क प्रिय जो प्यारा छाछा न कराए थो।
कदे मामा मुलन वारी 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 कदे सूफी जुल्फकार सदाए थो इश्क पिरियन जो इश्क पिरियन जो प्यारा छा छा न कराए थो इश्क पिरियन जो प्यारा छा छा न कराए थो कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाच नचाए थो कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाच नचाए थो कदे निवड़ू नमाज पढ़ूं कदे नाच नचाए थो इश्क पिरियन जो इश्क पिरियन जो प्यारा छा छा न कराए थो है इश्क पिरियन जो प्यारा छा छा न कराए थो इश्क पिरियन जो प्यारा छा छा न कराए थो इश्क पिरियन जो प्यारा छा छा न कराए थो इश्क पिरियन जो प्यारा छा छा न कराए थो। वाह वाह वाह, ज़बरदस्त, तमामु सुठो। शायरी कीअं लॻी तव्हांखे भला? तमामु ज़बरदस्त। इश्क पिरीअ जो प्यारा छा छा न कराए थो, अबा पिञी सही इश्क में कॾहिं। असल में हर शायरी जो हिकिड़ो मतिलबु आहे, जाॾे खणो ही सूफ़ी शायरी आहे। न शायरी त सूफ़ी आहे, मां सभु कोन आहियां, पर इश्क में छा छा कराए थो इहा शायरी तमामु बहितरीन आहे। बिल्कुलु इश्क बिल्कुलु में आशिक़ पिञो बि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। यार ॾाढी इश्क आतिश लाइए। बिल्कुलु ईअं ई आहे त अगरि तव्हां इश्क अवेड़ा बहण न ॾींदा, इश्क अवेड़ा बहण न ॾींदा, चाचा घटी घटी घुमाइए रुलाइए पिनाइए, इहो इश्क आहे न सभु। मासी इश्क खे इश्क ॾिसो कहिड़े क़िस्म जो ॻाल्हि नाहे। ॿुधो, हा इहा तव्हां लख जी ॻाल्हि कई। इश्क अगरि दुनिया जी ॻाल्हि कंदव त बिल्कुलु दुनिया में तव्हां जाॾे खणो सिखाणो। ही इश्क अलाह जी ॻाल्हि करे पियो। इश्क पिरीअ जो प्यारा छा छा न, कॾहिं निवड़ियूं नमाज़ूं पढ़ूं, कॾहिं नाच नचो, कॾहिं अलाह जे इश्क में माण्हू झूमंदो आहे, नचंदो आहे। ही अलाह जी पंहिंजे यार जी ॻाल्हि करे पियो। मां सद कोन आहियां, मां सम्झां हिन थी। शाइर जो नालो कयो सूफ़ी ज़ुल्फ़कार। बिल्कुलु ही साईं जन माशाअल्लाह हिननि जी वरी हुते बिल्कुलु मां ॼाणा थी, तॾहिं मां तोखे चवां थी त असुल इश्क इहो आहे। हा बाक़ी तव्हां वारो जेको आहे न, इहो इश्क न आहे, इहो फिश्क आहे। मां कॾहिं न कयो आहे मासी, तव्हां कयो आहे त तॾहिं त दरपदर आहियो न, ॿ मुड़ुस कया अथव। कॾहिं न कयो आहे मासी, इहो ॿुधेसि थी, उहो चओ थी अज़रा, बाक़ी इहो कहिड़ो ड्रामो आहे अज़रा असां। हिन ख़बर अथव छा इहो आहे, ॿुधाई थी हिन ॿ इश्क कया आहिनि तॾहिं त दरपदर आहे, ॿियो मुड़ुस करे हाणे वेठी आहे, वरी ॻाल्हाए थी मासी। न मुड़ुस त हाणे जेको नसीब में जेतिरा ॾींहं हूंदसि ज़िंदगी। इहो तव्हांखे ग़लति इंफॉर्मेशन मिली आहे। मासी हिकिड़ी शादी कोन कई आहे, न ॿ कयूं आहिनि। अच्छा, अञा खां वधीक कई अथई? ज़ाहिर ॻाल्हि पाण हल ॿुधाईंदी। घणी मासी अञा पियो इरादो आहे अॻिते? अञा इरादो आहे छो, मां कुराड़ियां जा तो वांगुरु। हे हेॾा माशाअल्लाह हेॾा ढोलक वारो असांजो क्यूट वेठो आहे। कलर कयूं वेठो आहे, तूं खाणो आहे न। न न मासी हे ढोलक वारो हेॾा असांजो बीठो आहे। मासी घणी शादियूं कई? शादियूं 3 कयमि न। हा त जॻह 3 ॿिया न, हिकिड़ो त अथई अञा आहे। हाणे ख़बर अथव छा आहे, इनखे मां चवंदी छॾ ताज़ो बसि हाणे छॾींदी इनखे कीअं छॾींदी अज़रा? शरीयत पूरी कर, चोथों कर। छो थो कंदसि, बसि सही इनखे न छॾींदी, ताज़ो ताज़ो दुबई घुमाए आयो अथसि, इनखे कीअं न छॾींदी? हो कोन घुमाए अथसि हा पाण। हा हुन सां गॾु जोड़ी में वई आहे पंहिंजे मुड़ुस सां। हुनखे टिकेट आहे, पैसा ई कान, अबे खे काथे वठी हलियो, उहो हिते अबो हुते पियो घुमंदो। मासी अबो तो कुझु चङो करे या बसि छा कयां, मड़ मुक़दर में इहो अबो फणोटो। उहा ई ॻाल्हि आहे न, तुंहिंजे अबे जो नकु त ॾिठो थी न, अबो सुहिणो एॾो पाण, मां तोखे छा ॿुधायां, हे त ॻोठ रहंदासीं, गाबे लत ॾिनसि। त सुहिणो अबो तुंहिंजे अबे जो नकु ईअं आहे, ॼण माना फड़ोटो आहे सफ़ाई फणोटो। हा इहो माना तव्हां, तुंहिंजो त नकु भलो आहे, तूं माना पंहिंजी माउ ते वई आहीं। चवां थी न त हुनखे जेको आहे गाबे लत ॾिनी, नंढो हो न, ईअं पवंदो वञी बाल में, पलाल में निंड वठी वई हुयसि, गाबो जो त लत अची वियसि। तुंहिंजे पीउ खे ॾिसी रूह खचो थींदो आहे सच में। अई मां त कॾहिं बाबो ई न चयो थमांसि। न मासी हाणे तूं शकी नथी थिए, तुंहिंजे पीउ ते टोकां थी, शकी नथी थिए? केरु तूं। बापो हाणे तोखे वणे थो त मटाइयो। न न तूं शकी नथी थी, पीउ खां वधीक चवां थी न त बेज़ार आहे। पीउ खां वधीक का शइ न हूंदी आहे, पीउ खे भोग थी हाणे तूं ख़ुशि थी थिए। बिल्कुलु हूंदी आहे, इहो बि दुनिया ॼाणे थी त इहो अबो कहिड़ो आहे। पीउ त उहा ॾिसो, मां उहा ई ॻाल्हि थी कयां, कैरेक्टर में पीउ आहे त उन हिसाब सां खणे आहे न, पाण सां जेको मैच थिए। असां उहा ॻाल्हि था कयूं न। हू एॾो सीरियस छो थो थिए? न मां सीरियस न आहियां। तमामु तो भलो ॻाल्हि, बाक़ी जेका हिकिड़ी शइ तो में मां ॾिठी न, हा 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 जी त थोरो उनजो इलाज कराए।
जी जी हिक जाइ ते वेही न पियो ॻायो वेचारो हेॾे होॾे पियो थिए त हिनखे दवा जी ज़रूरत आहे मां चयो न मासी हाणे परफॉर्म त कढी आहे न हिक जाइ ते ईअं वेही करे हा कांधर में तकलीफ़ अथई सची कर तव्हां की आहे त ॿुधायो मां पकी बि ॾींदी आहियां अच्छा माना बस पोइ सही आहे बहरहाल हाणे असां पाण में था ॻाल्हायूं तव्हां हिन वीचारा खे छॾे ॾियो हिनखे ख़बर बि न हुई त तव्हांजी शादियूं घणियूं थियल आहिनि हिन तॾहिं मूंखे ॿ ख़बर हुई हिन ॿ ख़बर हुई ॿ ख़बर आहे हा पोइ ज़ोर आहे मासी असांखां ज़ोर आहे हा बस असां तव्हां मासी हिननि खां ज़ोर आहे हा तव्हां खां ज़ोर मां जहिड़ी अथव सही का मासी न न न हिकिड़ी आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे हिकिड़ी मां ई आहियां मासी फज़ीलत हुजे या मासी गुला हुजे उन जहिड़ो नेमो बदल कोई न आहे मासी गुलाम वीचारी छा करे हिते ई पई अमड़ रुलां ॿियो काॾे वेंदसि मां अच्छा जॾहिं तव्हां मासी गुलां जो कैरेक्टर कयो उन में माशाल्लाह तव्हांखे खोड़ सारी पज़ीराई मिली ऐं हिंद सिंध में तव्हांजो नालो थियो फज़ीलत बेगम जो वरी कीअं तव्हांखे थियो त हाणे फज़ीलत बेगम बि हिकिड़ो तमामु सुठो तव्हांजो कैरेक्टर ऐं हाणे त शायदि मासी गुलां खां वधीक तव्हांजो फज़ीलत बेगम सां सुञातो वञे बिल्कुलु बिल्कुलु फज़ीलत बेगम ईअं त फज़ीलत बेगम जेको आहे इहो मां जेठा करे छॾ मासी मां जेठा करे छॾ हा इहो अहिड़ो किरदारु आहे अच्छा अहिड़ा किरदार आहिनि कई अच्छा ऐं ईअं हले पियो असल में तव्हां असल कैरेक्टर खे ॾिसी उहो ई ॾिसी हा बिल्कुलु उहो केरु हुयो फज़ीलत बेगम केरु हुई बसि उहा बि वीचारी का उहा त हिकिड़ी न आहे न उहे त इलाही आहिनि हा न उहे त घर घर में आहिनि अलाह साईं पनाह ॾे ॾिस न माना ॾेर जी बि इज़त न आहे करणी मुड़ुस जी बि मिड़ई थोरी इज़त करणी आहे जिन ॼणे न करण जहिड़ी हाणे कुझु के मायूं वरी अहिड़ियूं आहिनि त माना मोह ते हिकिड़ियूं घर में पर पुट ॿियूं सही त इहे किरदार आहिनि न इहे असली शयूं आहिनि न बिल्कुलु हा तव्हां जीअं तव्हांजो इन में कैरेक्टर में तव्हां ॾसींदा आहियो त तव्हांजी ॾेर सां बिल्कुलु न आहे पंदी हा ॾेर सां बिल्कुलु न पवंदी आहे ऐं हो वीचारो कैरेक्टर में चवंदो आहे तूं भाॼई आहे तूं मुंहिंजी अमड़ आहे तूं मुंहिंजी वॾी आहे पहिरें पवंदो आहे ऐं मां हुनजी बेइज़ती कंदी रहंदी आहियां ऐं वरी मुड़ुसु ईंदो आहे त हुनखे चवंदी आहियां तुंहिंजे भाउ जा हे ज़ुल्म तुंहिंजे भाउ जा हे आज़ार कुता थो पाले ॿिला थो पाले हाणे इहो किरदारु वीचारो ॿिली वठी आयो त मां एॾी बेइज़ती कईमांसि हरू भरू ठाहिया पई त हिते बि ॿिलीअ किन कयो आहे हिते बि ॿिलीअ किन कयो आहे अच्छा ऐं ॿियो मासी फज़ीलत वारे बेगम में मासी फज़ीलत वारे कैरेक्टर में तव्हां जेको आहे पंहिंजे ॻोठाई सां बि ॾाढो मिलंदा आहियो हा इहे चकर बि असली आहिनि न त माना ॻोठ जो वास्तो बि न आहे ख़तमु झगड़ो न आहे हा झगड़ो काथां मचे इहो बि न आहे छॾिणो ऐं जेको आहे पंहिंजे मुड़ुस सां बि हिकिड़ियूं मायूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिनखे तव्हां सॼो सोन करे छॾियो पर ख़ुशि न रहंदियूं कॾहिं बि मुड़ुस जी तारीफ़ न कंदियूं कुदरती टे हिकिड़ी हिते माई आहे मां तोखे ॿुधायां हुनखे 3 मासियूं मां घर में ॾिठियूं एॾो सोन तॾहिं बि चवंदी आहे मां ख़ुशि काथे आहियां कान थियूं सफ़ाई कनि चङी मथो हणी हणी थकी थी पवां इन्हनि खां पोइ मां पाण थी कयां मां त पोइ मड़ी निभागी आहे तूं सिधी सही सही ॻाल्हि आहे तोखे ख़बर आहे त मां त सच चवंदी आहियां बिल्कुलु ऐं बाक़ी में जेके मासी कैरेक्टर कंदी आहे या जेके किरदार उन्हनि खे ॾिना वेंदा आहिनि या जेके जुमिला ॻाल्हाईंदा आहिनि उहे हर घर जी कहाणी हूंदियूं आहिनि ऐं तक़रीबन अहिड़ा माण्हू आहिनि जेके सभु कुझु हूंदे बि चवंदा आहिनि असां वटि कुझु बि न आहे सो बहरहाल अञा खोड़ सारी कचहरी कंदासीं खोड़ सारा सॉन्ग्स ॿुधंदासीं पर वठूं था ब्रेक खां पोइ धरती जो सुबह धरती जो सुबह धरती जो वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जेको आहे जीअं असां ब्रेक ते वेंदासीं ब्रेक खां पोइ जेको आहे असां वापसि अची विया आहियूं ऐं फज़ीलत बेगम गुला ॿियो बि को कैरेक्टर आहे तव्हांजो अञा सोचो था हुनजे लाइ हिकिड़ो नओं कैरेक्टर बि आहे तव्हांजो ॾाढो लेसूड़ो बि आहे पिंकी पार्लर वारी बि आहे पिंकी पार्लर जेके इहे सुठा टिप्स ॿुधाईंदी आहियां वाह 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 उन में थोरो स्टाइल चेंज आहे उन में बर्गर छोकिरी आहियां पैंट शर्ट यूज़ कंदी आहियां ओ माय गॉड तोखे ख़बर न आहे त पिंकी कीअं हूंदी आहे ओहो हाणे ॾिसो कैरेक्टर जेको आहे खोड़ सारा निकिरी आया पिंकी पार्लर वारी बि इहो माना ॾाढो नालो ॾाढो सुठो लॻो मूंखे पिंकी पार्लर वारी त हाणे पिंकी त न आहे हुते त पिंको हूंदो हेॾी मोटी थी वई कैरेक्टर हूंदो आहे न पिंकी त सन्हड़ी छोकिरी जो नालो न नालो अच्छा सॼो कुझु जेको हले थो उल्ट पियो हले ॾिस नालो केॾो सुठो आहे फज़ीलत बेगम हा फज़ीलत केॾी फज़ीलत आहे हा मासी गुलां ऐं मासी गुलां जेका हूंदी आहे मतिलबु गुल त गुलां
ऐं मां ओतिरो ई पई रुलां। हाय 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 न फज़ीलत बेगम पर फज़ीलत आहे कोन सभिनि सां वॾो थी करे भाई। हाँ तो वो चवे घणी थी थी न करे। त ना फज़ीलत बा ॻाल्हि ॿुध सच चवंदी आहियां मां। हाँ चवंदी सच आहे। सच त बीठो नच हाँ। हा नच बीठो भले त कोई बाहि लॻे त लॻे मां छा कंदी मां बाहि ॾेई साड़ी आहे हे छा छोकिरो आहे बर्गर मड़े मूंखे छो हेयर बाहि स्टाइल लॻंदी कीअं ठाहियो आहे मासी वारनि जो? बस मड़ी अॼुकल्ह इहे स्टाइल अची आहे बर्गर बसर खीरा छॾो मथे ते पियो अथसि। आलू ऐं पाण ते ॾिसो था हज़रा छा पाई हा ॾिसो वो ॾिसंदा न त बाबा वो जेके हुन में छबर न हूंदी आहे मथां माना ख़बर त ग्रीन हूंदी आहे न। त पोइ हे कलर करे आई आहे अॼु न जे माना हे कलर करे आई आहे अॼु विफले थो विफले थो न न हाणे तव्हां हुनजी साइड न वठो न हज़रा थोरो मुंहिंजी मां साइड असल में ॾिस ॻाल्हि ॿुधो न सभु मां तव्हां इहे जो कपिड़ा हुनजा ग्रीन हुननि जा वार गोल्डन आहिनि त बाबा उहा असांखे ब्लैकमेल करण जे लाइ कलर करे आई आहे। उहो त करे आई आहे पर हाणे माना ठहेसि नथो ठहेसि ॻाल्हि कजे हक़ ठहेसि जी, नथो, इहो ठहेसि आहे। नथो कलर न खणी पर पर हाणे ठहेसि नथो। ॻाल्हि ॿुधो ही चलो ही त कैरेक्टर में मासी फज़ीलत आहे मासी गुल आहे हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे और तूं अलाए छा छा वार जा अलाए कहिड़ा कहिड़ा कलर कराईंदियूं आहिनि। तव्हां ईअं बर्गर स्टाइल कॾहिं खां सिखियो आहे इहो 2-3 ॾींहं पहिरियां त न हुयो? न न मुंहिंजो तक़रीबन साल थी विया आहिनि मुंहिंजो स्टाइल इहो ई आहे मुंहिंजो इहो ई लुक आहे न मां लुक चेंज कयो तव्हां भले मुंहिंजा केतिरा पुराणा पोइ छो नथा चेंज कयो न न इहो ई लुक आहे शादीअ खां मुंहिंजो, पहिरियों जो अल्हम्दुलिल्लाह। लुक ॿियो हुयो हा न? ऐं शादीअ खां पहिरियां हे निकिरी आया। चङड़ो हुयो न ऐं न वॾी छो बर्दाश्त हुयसि मां सां बि इलाही प्रोग्रामनि में तुंहिंजी मुलाक़ात थी आहे। असल में ख़बर अथव छा आहे मुंहिंजो तव्हां भले 2012-13 खां त मुंहिंजा गाना ॾिसो पहिरियां मुंहिंजा वॾा वार हूंदा न बा शादीअ खां पोइ घणनि माण्हुनि जो जेको आहे दिमाग़ कमु न कंदो आहे हिकिड़ो उन्हनि मां पंहिंजे घर जा मिसाल हिते न ॾियो मां अल्हम्दुलिल्लाह हैप्पी आहियां मां ख़ुशि आहियां। अलाह कंदो तूं हैप्पी हूंदे जी, ख़ुशि हूंदे मुंहिंजी तोसां दुआऊं आहिनि पुट तूं ईअं ख़ुशि रहो आबाद दुआ कयो बसि, ऐं दुआ कयो। कलाम सुठा सुठा दिलि सां ॿुधाए। जी 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 बिल्कुलु दुआ आहे को तव्हांजी नयो दुआ खपे को तव्हांजी। नयो कलाम आयो आहे या को नयो कलाम तव्हांजे उन एल्बम में आहे? बिल्कुलु मां नओं साल जो कलाम कयो आहे जो कंहिं चैनल ते ऑनर आहे 2024 जो कलाम कयो आहे बिल्कुलु। कहिड़ो आहे? उहो आहे सॼे जहान खां मथे आसमान खां पंहिंजी उड़ान न त पोइ पंहिंजी असांखे उड़ान। छो नथा ॿुधायो? उहो बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं। हा त उन सॼे आसमान खां जी जी छा आहे उहो? सॼे जहान खां मथे आसमान खां पंहिंजी आहे उड़ान पंहिंजी आहे उड़ान तमामु बहितरीनु कलाम आहे असांजे संजो तमामु बहितरीनु मौसीक़ार आहे साद अलवी पंहिंजी आहे उड़ान उन्हनि जी मौसीक़ी आहे उन्हनि जी कंपोज़िशन आहे। जेको जेकॾहिं सॼे पंहिंजी जहान उड़ान चयां त छा थी पयां? हा सॼे जहान खां ऐं माना सॼे आसमान खां उनजी उड़ान पंहिंजी वधीक आहे। उड़ान न चयां चयां असांजी पंहिंजी आहे जेका उड़ान हाँ उड़ाम उड़ान बिल्कुलु बिल्कुलु ॾिस न मां आहियां टिपिकल सिंधी माई जी, जी, तॾहिं जी, मां जी, तोखे चवां थी कीअं त उड़ान जी, न मासी। चओ बा। कीअं लफ़्ज़ पट मासी अथई? हा। जी जी मासी तव्हां अखियुनि ते तव्हांजो हर लफ़्ज़ ॾिस न असां उहे आहियूं जेके मोहबतूं विराइण वारा माण्हू हा। तॾहिं चवंदी आहियां ओ परचन छाल पवार ढोला मारू मूंसां परचन छाल पवार परचन छाल पवार तुंहिंजा अब मां फनकारा न आहियां इहे बोर हारींदी आहियां ऐं सच मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पवार त माना हे जेके असांजा सभु पवार आहिनि हा न, बिल्कुलु प्यारा प्यारा मासी अॼुकल्ह जे फनकारनि खां त तूं भलो थी ॻाए। बसि मां हाणे मां छो कंहिंजे रोज़ीअ ते लत ॾियां इन में असां कामरा जी ॻाल्हि नथा कयूं पर अॼुकल्ह जा जेके घर मां रुसनि था त चवंदा असां सिंगर आहियूं उन खां मासी तूं भलो थी ॻाए। अली मां तोसां कहिड़ी ॻाल्हि कयां घर घर में ॿ टिक टाकर हाँ। ॿ सिंगर हाणे टिक टाक ते मूंखे ॾाढी चिड़ती है न? हा टिक टाक ठाहियो तव्हां फज़ीलत वारो सुठो टिक टाक ठाहियो को बाक़ी content हाणे इहे गंदा गंदियूं जुमिला हे शयूं इहे सुठियूं न आहिनि को मैसेज त ॾियो न कंहिं शइ में मैसेज त हुजे न को मैसेज ई न आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई मासी इहा तव्हां ऐं माना वाक़ई में फज़ीलत आहे ईअं न चओ त सफ़ा न आहे। हाणे छा ॿुधाईंदो असांखे? बिल्कुलु जीअं मासी ॻाल्हि कई यार ॾाढी इश्क आतिश त स्पेशली ही गानो मासी खे डेडिकेट आहे। सदको वञाए हा इहो मूंखे ॾाढा अहिड़ा कलाम मूंखे वणंदा आहिनि। बिल्कुलु कोशिशि मां आहे पाण बि ॻाईंदी आहियां जॾहिं महफ़िलुनि में वेंदी आहियां। वाह वाह ज़बरदस्त। यार डाढ़ी इश्क आतिश लाई है 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 वे यार सानो वे दो सानो वे यार सानो दो सानो लग गई बे अख्तियारी सानो लग गई बे अख्तियारी सीने
दे विच न समाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है यार डाढ़ी इश्क आतिश हुल हुला के इश्क जो आया ओ मोहब्बत डाढ़ा शोर मचाया हुल हुला के इश्क जो आया मोहब्बत डाढ़ा शोर मचाया था नाच नचाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है वे यार सानो वे दो सानो वे यार सानो दो सानो लग गई बे अख प्यारी सानो लग गई बे अख प्यारी सीने दे विच न समाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है यार डाढ़ी इश्क आतिश इश्क अवेड़ा बहन न देंदा थी गदागर मस्त करेंदा इश्क अवेड़ा बहन न देंदा थी गदागर मस्त करेंदा घिटी घिटी चा घुमाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है वे यार सानो वे दो सानो वे यार सानो दो सानो लग गई बे अख त्यारी सानो लग गई बे अख त्यारी सीने दे विच न समाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है यार डाढ़ी इश्क आतिश लाई है यार डाढ़ी इश्क आतिश वाह 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 यार ॾाढी इश्क आतिश लाई है कमाल ज़बरदस्त ऐं वॾे खां वॾो जेको साथ रहियो उस्तादनि जो बिल्कुल बिल्कुल छा यही ॻाल्हि है, कजे बिल्कुल बिल्कुल ढोलक ते लाजो भाई ऐं लाजो भाई लाजो भाई माशाल्लाह सिंध जा तमाम लाजो सीनियर भाई आहिनि। लाजवाब लाजवाब। ऐं हेॾो ढोलक लाजवाब। नवाज़ बि बहितरीन आहे बहितरीन, हिन सां मां ॿ टे प्रोग्राम कया आहिनि वाह 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 हा तमामु माशाल्लाह। सुठो बहितरीन तोसां साथ न ॾिनो बिल्कुल ॾाढो सुठो आहे। लाजो भाई त फंक्शन में तव्हांखे घुराईंदा आहिनि कंहिं बि शादी जो फंक्शन हुजे या पार्टी वग़ैरह हुजे त ज़्यादातर माण्हू मां तव्हांखे ॾिठो बि आहे परफॉर्म कंदे ज़्यादातर माण्हू तव्हांखां सॉन्ग्स वग़ैरह ॿुधंदा आहिनि त कहिड़े क़िस्म जा ॿुधणु पसंदि कंदा आहिनि माना जीअं अॼुकल्ह जी शाइरी आहे या जेके सहरा वग़ैरह आहिनि छा ॿुधनि था ॿाहिरि माण्हू सहरा सहरा अच्छा मां पार्टी में त न वेंदी आहियां तोखे ख़बर आहे त मां वेंदी आहियां मेहंदियुनि जे प्रोग्रामनि में घरनि में हा त उते सहरा ई हलंदा अच्छा। आहिनि ऐं सहरा ई जेके अॼुकल्ह वारा सहरा आहिनि न उहे जेके आहिनि ॿिए टाइप जा आहिनि ऐं जेके पुराणा सहरा आहिनि त उहे सहरा जेके आहिनि त उहे माण्हुनि खे वणनि था बिल्कुलु छो जो पुराणे सहरनि जी जेका शाइरी हुई न हा। उहा तमामु सुठी हुई तव्हांखे को सहरो यादि आहे
मां ई तव्हांखे ॿुधाईंदी थी रहां टुकड़ा टुकड़ा। मां इहो चवां थी मतलब म्यूज़िक सां गॾु हाँ मासी का सेरो भले म्यूज़िक वॼाए मां त ईअं टुकड़ा टुकड़ा चवंदसि। हा हूअं बि ईअं ई चवंदी आहियां छो जो मां असांखे ॿुधायो प्रॉपर गुलूकारा त न आहियां न। न न पर गुलूकारनि खां माना घणनि खां ॾाढो आवाज़ सुठो, सुठो बिल्कुलु, तव्हांजो। ॾाढी अॼु वरी अञा न प्रॉपर तव्हां ॻायो त ॿुधूं न असां। हाँ प्रॉपर त मां न आहियां प्रॉपर जॾहिं उस्ताद रखां प्रॉपर उस्ताद। अच्छा ही ज़िंदगी ही अहिड़ो फन आहे त मां थी चवां त मां मुकमिल आर्टिस्ट न आहियां। डेली माण्हू सिखे थो डेली कुझु न सिखे कुझु। थो सही ऐं सिखिया मिले थी असांखे ॿियनि मां मिले थी सीनियर्स मां मिले थी। त मां ऐं तव्हां सीनियर जी इज़त कयो। कॾहिं बि वो आर्टिस्ट न चए त यार मां कंप्लीट आहियां। कंप्लीट बिल्कुलु, इहा आहे ॻाल्हि आहे त बिल्कुलु कंप्लीट कॾहिं बि न केर थी बि न आहे। सघे। अगरि कंप्लीट थियो त माना पोइ तव्हां फ़रिश्तो थियो। मासी कॉल में आई आहे, कॉल वठूं था। हाँ वठो बिल्कुलु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदी। अदा केरु किथां खां भाउ? अदी भाई पंहिंजी मां सोहेल जमाली। सुहेल भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अलाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो था? जी जी अदी प्रोग्राम सुबुह जो सवेरे सियारे जा टाइम गुज़रण में देरि नथो करे प्रोग्राम सॼो ॾिसूं था। महिरबानी महिरबानी। छा चवणु चाहींदो? अदी अदा कामरान सां ॻाल्हाइणो आहे। बिल्कुलु ॻाल्हायो था। हलो अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर मां तव्हांजो वॾो फैन आहियां। तव्हांजा गाना मुख़्तलिफ़ चैनल ते यूट्यूब चैनल ते ॾिसां थो। सर लख थोरा तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी तव्हां मुंहिंजा गाना ॿुधंदा आहियो। किथां ॻाल्हायो पिया महिरबानी सर? सर। अदी मां भाई गाना पंहिंजो। ॿुधाईंदुमि। जी जी, जी अदा ज़रूरु। बिल्कुलु ॿुधायो। वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यार नथो पलिजे। वाह, वाह, ओ प्यार नथो पलिजे। अखरो कीसी विखरो कीसी दिल सां नथी लॻजे। ओ प्यार नथो पलिजे। जी जी वाह 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 बेहतरीन, ज़बरदस्त ॾाढी बात सुठी ज़बरदस्त। वॾी महिरबानी कॉल करण जी। अखिरो कीसीं विखिरो कीसीं पर दिल ते नथी रुकजे। दिल प्यार वाह, नथो वाह, पलिजे। वाह वाह। ये सदाबहार गाना असांजी सही। ई सुहिणी हुमेरा चना बिल्कुलु। आपा इहो ज़बरदस्त ऐं मां ॾाढो ॿुधंदी आहियां हुनखे। तव्हां छा था ॿुधायो हाणे? ॿुधायो ॾिसो सेहरा कहिड़े हा कीअं भाई ॻाल्हि हले थी अलाए नथी हले। हाँ, हले थी, न बि हले त ख़ैर आहे। हा मासी जो वोकल उहे बि माना हाई आहे। माशाल्लाह। ओ हुई बि असांजी मिली बि असांखे। ओ हुई बि असांजी मिली बि असांखे। ओ ॾाढा कयूं तकरार अलाह सां मलवतियूं था वञूं। ओ ॾाढा कयूं तकरार अलाह सां मलवतियूं था वञूं। ओ हुई बि असांजी मिली बि असांखे। हुई बि असांजी मिली बि असांखे। ओ ॾाढा कयूं तकरार अलाह सां मलवतियूं था वञूं। ओ कुंवार तूं दिलड़ी न लाए अलाह तोखे हीरो मिलियो थी। कुंवार तूं दिलड़ी न लाए अलाह तोखे हीरो मिलियो थी। ओ ॾाढा कंदुई तोसां प्यार अलाह तोखे हीरो मिलियो थी। हुई बि असांजी मिली बि असांखे। हुई बि असांजी मिली बि असांखे। ओ ॾाढा कयूं तकरार अलाह सां मलवतियूं था वञूं। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। छा चवंदो हाणे तव्हां पाण मासी त सिंगर आहियो? माशाल्लाह गुरम बि आहे सुरम बि आहे माशाल्लाह। ॾाढो टेम्पो बि तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त आहे। ॾाढो बस हाणे तारीफ़ करे जान चढ़ाए न न। न सची रियली मासी वधीक हाणे मासी कहिड़ी लाजू भाई सीनियर वेठा आहिनि। लाजू भाई खां पुछा कयो भले तव्हां। इहा उस्तादनि खे ख़बर आहे त केरु सुर में आहे। बिल्कुलु। असां मिड़ई ईअं ॾाढो असां ईअं ई माना ग्रेवी में। ग्रेवी में। हा हाणे जे ग्रेवी में बि माना सुर में आयो त माना तव्हां प्रॉपर सिखिया वठो त पोइ त माना हे त घर वञी विया आहिनि न। न छो घर वेहनि अलाह साईं सभिनी खे रोज़ी ॾे। छो घर वेहनि? मां छो के कंहिंखे घर विहारियां। बिल्कुलु हर कंहिंजो पंहिंजो नसीब आहे। ख़बर अथई इहो ईअं हूंदो आहे असांजी फील्ड में बि आहे त हीउ जेकर घर वेठो हुजे पर हाणे मुंहिंजो मालिक जेके घर विहारे बिल्कुलु। उहो न चाहे त छा थो थी हर सघे। कंहिंजो पंहिंजो नसीब आहे। ईअं ई आहे बिल्कुलु। कॉल आहे मासी कॉल वठूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। जी केरु किथां खां? जी अदा वेलकम कयूं था। छा चवणु चाहींदव? सब खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह। मासी सुबह का जी पायो आहे इहो प्रोग्राम ॾिस ॾाढो मज़ो पियो अचे।
आवाज़ तव्हांजो ॾाढो कटिजे थो। हेलो हेलो कॉल कटिजी वई। अदा तव्हां जंहिं भाउ कॉल कई बराए महिरबानी ॿीहर कॉल कयो। ऐं मासी जे हवाले सां तव्हां कुझु ॻाल्हायो पिया त अॼु घुरायो अथव त माना प्रोग्राम में इलाही मज़ो पियो अचे। सो असां घुरायो इन लाइ न मासी खे तव्हां जे लाइ घुरायो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे एंटरटेन करण जे लाइ। सो जंहिं भाउ कॉल कई त तव्हां ॿीहर कॉल करे सघो था। अच्छा, ऐं कॉल करण खां पहिरीं जेको आहे न टीवी जो वॉल्यूम प्लीज़ बंदि करे छॾींदा कयो, छो जो जॾहिं तव्हां टीवी जो वॉल्यूम खोले करे ऑन कॉल कंदा आहियो त पोइ कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे बल्कि। ऐं सो बहरहाल कामरान मिठो आहे त उन खां पुछंदासीं। कामरान, हूअं जीअं मासी जो आवाज़ु आहे, मासी कंहिंखां सिखिया कोन वरिती आहे, ईअं ई हू थोरो घणो गुनगुनाए थी पई, माशाल्लाह सुर में आहे। हूअं हिकु गायक जे लाइ उस्ताद केतिरो ज़रूरी आहे? उस्ताद खां बग़ैर कुझु बि न आहे। अच्छा, बिल्कुलु ईअं ई आहे, छो जो इंसान डे बाय डे पल पल इंसान सिखे पियो। अगरि माण्हू कंहिंखां ॾिसो न, को तव्हांखे अगरि को लफ़्ज़ ॿुधाए थो न, उहो बि तव्हांजो उस्ताद आहे। सही। त ईअं ई मतिलबु मां बि शुरू खां वठी काफ़ी खोड़ सारे सीनियरनि सां गॾु रहियो आहियां। जीअं तव्हांखे ॿुधायां त असांजे सिंध जो तमामु बहितरीनु सिंगर जेको स्टार्ट में मां गॾु हूंदुमि, बालक सिंधी साहिबु, ऐं उनखां पोइ नजफ़ अली साहिबु, उन्हनि सां मां ॾाढो घणो रहियो आहियां ऐं उन्हनि मूंखे ॾाढो सुठो गाइड कयो ऐं ॾाढो मतिलबु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? रफ़ी कलोड़ पियो ॻाल्हायां कंडियारे खां। टीवी जो वॉल्यूम महिरबानी करे बंदि करे छॾियो। महिरबानी कॉल करण जे लाइ। छा चवणु चाहींदो? रस्ता वणे थो ॾाढो, मासी जो कंडियारे में प्रोग्राम ॿुधऊं असां। कंडियारे में? जी, कंडियारे में प्रोग्राम ॾिसनि पिया। महिरबानी। लख कुर्बा बाबा, ख़ुशि रहो, आबाद रहो। हेलो। हा जी। हा बाबा, कीअं आहियो? ठीकु आहियो? हा ठीकु आहे। पोइ कंडियारे में अचो प्रोग्राम ॾियूं तोखे त तूं प्रोग्राम कंडियारे में अचो। ॾाढो मज़ो अचे पियो ॿुधी तुंहिंजो। जी जी बिल्कुलु ईंदासीं, ज़रूरु ईंदासीं बाबा, छो न ईंदासीं। कलाम को बहितरीन ॿुधायो सुठो। बिल्कुलु 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 बिल्कुलु। महिरबानी भाउ, महिरबानी कॉल करण जी। ऐं तव्हां कंडियारे में कॉल कई ऐं मासी तव्हांखे दावत ॾिनी अथसि। हा मां वेंदसि, छो न वेंदसि, वेंदी न। हा न, सेहरा ॻाईंदसि न वञी। अच्छा मासी, पूरी सिंध आहे माशाल्लाह तव्हांखे पसंदि कंदी आहे ऐं घुराईंदी पए। कहिड़ो शहर आहे जेको रहिजी वियो आहे? मुंहिंजो शहर मुंहिंजे ख़्याल में त कोई न रहियो आहे। हा, सभु शहर तक़रीबन तक़रीबन हा, सॼो पंहिंजो ई आहे सिंध। त मोट जेका आहे सभिनी वटि हिकु जहिड़ी मिले तव्हांखे? बिल्कुलु बिल्कुलु, सभिनी वटि। ज़बरदस्त। ऐं माना माण्हू जेके आहिनि ज़्यादातर हाणे जीअं ॾिसो तव्हां जी तव्हांजो कैरेक्टर आहे या तव्हां जहिड़े हिसाब सां सेहरा वग़ैरह ॻाईंदा आहियो, त हिन मां माना इहो ई साबित थियो त माण्हू इनखे वधीक पसंदि कनि था ॿुधणु। ऐं सेहरा माना तव्हांखे त शायदि फैमिलीज़ में बि घुराईंदा आहिनि, अंदरि फैमिली में वेंदा आहियो, ॻाईंदा आहियो। ऐं ॾिठो आहे वीडियोज़ में त उहे ॻाल्हि आहे। असांजा जेके इंटीरियर सिंध जा सभु माण्हू आहिनि उहे बि फ़ज़ीलत बेगम खे पसंदि कंदा आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आउं बि चवंदसि त जिथे बि मां वेंदी आहियां, जिन खे इहा ख़बर आहे त फ़ज़ीलत बेगम हुजे, गुलाब हुजे या ज़ाकिर शेख हुजे, उन्हनि सां मुंहिंजा फैमिली टर्म्स आहिनि, त उहे चवंदा आहिनि ही पोइ कीअं हे साम्हूं हा कीअं ॻाल्हाईंदी आहे फ़ज़ीलत? मां चयो जीअं ॻाल्हाईंदी आहे उहो ई ॻाल्हाईंदी आहे, असांखे साम्हूं ईअं ई ॻाल्हाईंदी आहे। अगरि तूं ज़ाकिर शेख खे घुरायां त उहो वरी ॿियो हुयो इंटरव्यू ॿिए टाइप जो थिए। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त फ़ज़ीलत बेगम सां त मतिलबु सभु प्यार मोहबत कंदा आहिनि ऐं ज़ाकिर सां केतिरा हादसा पेश थींदा आहिनि। हा बिल्कुलु। सो माना ज़ाकिर शेख जेको आहे उहो हिकिड़ो मतिलबु कैरेक्टर आहे, उहो नथा चई सघूं। ज़ाकिर शेख कैरेक्टर्स में रहंदो आहे, मतिलबु खोड़ सारा हुनजा किरदार आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके तव्हांजे साम्हूं बि आहिनि। मासी खे बि फरमाइश थी आहे कलाम जी, मासी खां बि ॿुधंदासीं, पर कामरान खां ॿुधूं था। कामरान, हाणे तव्हां छा ॿुधाईंदो असांखे? बिल्कुलु तमामु हिकिड़ो फास्ट सॉन्ग आहे, सो कलाम पेश कयूं था। ठीकु आहे, उन खां पोइ वरी मासी तव्हां खां ॿुधंदासीं। हा बिल्कुलु अमड़, बिल्कुलु। मुझी दिल जो कसम तुझो जो कसम तुझो चैन फुरे वयूं, सच तू चवा मां सुहिणा मूंखे पागल करे वयूं।
सूह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह सूह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह तुझु 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 नजरों तुझु 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 नजरों तुझु 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 नजरों तुझु 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 नजरों मुझे दिल जो कसम तुझो चैन फुरे वयूं सच तू चवा मां सुहिणा मुखे पागल करे वयूं सूह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह सूह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह तुझु 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 नजरों तुझु 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 नजरों तुझु 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 नजरों तुझु 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 नजरों हाँ ब्रेक जी तरफ़ हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी गॾु अल्टरनेट रखूं माइक धरती जो सुबह धरती जो सुबह धरती जो सुबह वेलकम बैक जी एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं जीअं त तव्हां सॉन्ग जेको आहे असां ॿुधूं पिया पर हाणे वरी हिकु दफ़ो ॿीहर ॿुधंदासीं त कॾहिं कॾहिं थोरो टेक्निकल इशूज़ सो हाणे छा ॿुधाईंदो असांखे बिल्कुलु को नयो हुजे हा सूफ़ी कलाम आहे सूफ़ी कलाम सुबुह जे पैर में ओके सूफीअ जे थोड़ा सूफीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो सूफीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो सूफीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो सूफीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो सूफीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो सूफीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में जलवो व नजर में हिन मोहब्बती मिजाज खे समझण त ॾुखियो हिन मोहब्बती मिजाज खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो सूफीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो सूफीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो पाण ॻोल्हींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हण आयो आहे पाण खे ॻोल्हण हू पाण ॻोल्हींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हण आयो आहे पाण खे ॻोल्हण आयो आहे पाण खे ॻोल्हण
हिन हमदम हिन हमदम हिन हमदम हम राज के समझण त ॾुखियो आ हिन हमदम हम राज के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ केरु अता जेको अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले ही केरु अता जेको अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अल्लाह जी अल्लाह जी अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आ अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ वाह 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 ज़बरदस्त हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ बिल्कुलु ऐं सूफ़ीज़म जा जेके गाना हूंदा आहिनि उन्हनि जी शाइरी जेको आहे उहो जीअं तव्हां थोरी देरि पहिरियां ॻाल्हि कई त डायरेक्ट थ्रू कनेक्ट थी वेंदा आहिनि अल्लाह पाक सां सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सूफ़ी शाइरी या सूफ़ी कलाम जॾहिं माण्हू ॿुधंदो आहे न पोइ उन ई रम्ज़ में हलियो वेंदो आहे पढ़ण बि सो बहरहाल जेको आहे फ़ज़ीलत बेगम असां सां गॾु आहे ऐं मासी गुलाम असां सां गॾु आहे ॾाढो लेसूड़ो असां सां गॾु आहे हाणे मां ॿियो कहिड़ो पिंकी पार्लर वारी असां सां गॾु आहे त उन खां बि त कुझु ॿुधूं त सही न मासी फ़ज़ीलत खां त ॾिसूं त सही केतिरा फ़ज़ीलत वारा असांखे सॉन्ग ॿुधाए थी चए मासी सां कुझु ॿुधा हाणे बिना देरि हिकिड़ो कॉलर हुयो जे फरमाइश बि कई कुझु ॿुधो ऐं कुझु ॿुधायो मां न तव्हां खां बि ॿुधां थी न जीअं ॻाए पियो अधो त उहो ॿुधां पई बिल्कुलु तव्हां खां ॿुधंदासीं न मासी जीअं त अॼुकल्ह हले पियो हिकिड़ो ॾाढो मतिलबु गानो आहे त कुझु ॿ टे ॿोल उनजा बि तव्हांखे मां ॿुधायां थी छो जो नवाण बि थोरी रीमिक्स कर मासी रीमिक्स कर उता जो घणो उता जो ज़रूरी आहे हा ठीकु आहे ओ तो खां सांवरी कहिड़ो बदिलो वठंदासे ओ तो खां कहिड़ो सांवरी बदिलो वठंदासे तूं चाहीं तो खां वधीक सुहिणो रखंदासे ओ तूं चाहीं तो खां वधीक सुहिणो रखंदासे तोखां सांवरी कहिड़ो बदिलो वठंदासे तूं चाहीं तो खां वधीक सुहिणो रखंदासे तूं चाहीं तो खां वधीक सुहिणो रखंदासे ओ मतां चवीं त माई आहियां दुनिया सारीअ में हीरा प्याती हिन सिंध में रहो शयारीअ में ओ मतां चवीं त माई आहियां दुनिया सारीअ में हीरा प्याती हिन सिंध में तूं रहो शयारीअ में ओ लाल सुहिणो है लाल सुहिणो है लाल सुहिणो ॻोल्हे हाणे लहंदासे ओ लाल सुहिणो ॻोल्हे हाणे लहंदासे मतां चवीं त माई आहियां मतां सम्झे इन में धमकी बि थी ऐं राग बि थी हा मोहबत में ईअं थींदई धमकी बि राग जो राग धमकी जी धमकी हा शर्माए न
हाँ ॿियो वरी सेरो थी तव्हांखे मां पुराणो ॿुधायां। ओ कारा कबूतर मां हर हर उॾारियां, कारा कबूतर मां हर हर उॾारियां, अहिड़े सिकंदर मां तुंहिंजे करे, अहिड़े गुलज़ार मां तुंहिंजे करे, ओ अखितो अड़ाई मतां भोग भाई, ज़ालिम तई ज़मानो मतां चोट खाई, ओ अखितो अड़ाई मतां भोग भाई, ज़ालिम तई ज़मानो मतां चोट खाई, बिहारे बरन में रुलाए छजो थी, पातल दिल मुंहिंजी पो मारे छजो थी, पातल दिल मुंहिंजी पो मारे छजो थी। कारा कबूतर ॾिसो, कारा कबूतर उॾारजनि वरी छत ते वञिजे कंहिंजे लाइ, दीदार लाइ, सोना सम्झी वियो। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। सो बहरहाल ॾिठव सेरनि में केतिरो दम आहे मासी फज़ीलत बाबा जे। मासी त बाबा छा गई, छा आहे ने माना उहे छाइजी वई आहे। छाइजी वई बाबा हर जगह ते माशाल्लाह, छाइल तूं बि आहे न मासी छा आहे मूंखे इहो ॿुधाए, मासी छा आहे मूंखे इहो ॿुधाए। बहरहाल मासी इहो वरी के ॿिए प्रोग्राम में इन्हनि खां पुछंदासीं टाइम त तमामु मासी घटि आहे। मासी छा आहे? हा सो पर टाइम बिल्कुलु ख़तम थी चुको आहे। टकर पो आहे मासीअ खे, हले। छॾी थी मां बि न। बिल्कुलु वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में पुछंदासीं त मासी छा आहे। सो बहरहाल प्रोग्राम बिल्कुलु ख़तम थी चुको आहे। असांजा 2 कलाक ईअं गुज़री वेंदा आहिनि, का ख़बर न आहे पवंदी, छो जो विच में ब्रेक बि हूंदो आहे, सॉन्ग बि हूंदा आहिनि, कचहरी बि हूंदी आहे, त अञा खोड़ सारी कचहरी करणी हुई मासी सां, पर मासी वरी नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह। बस मां 2 बोल इहे बि चवां त ही हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, माना ही 2 कलाक असांजा ईअं गुज़री आहे ॼण हिकिड़ो पल हुयो, का ख़बर ई न। ज़बरदस्त ज़बरदस्त। एॾी सुहिणी होस्ट ऐं साम्हूं एॾो सुठो फनकार, वरी ज़बरदस्त सुहिणी डायरेक्टर मां सदको वञासि जेको मूंखे एॾो परे खां खणी आयो आहे, हैदराबाद खां। हैदराबाद मासी माइक ॾिजो, मां न ॻाईंदसि, मां तव्हां परेशान थी वञी मासी। ऐं छो कामरान खां जेको आहे असां लास्ट में सॉन्ग ॿुधंदासीं, पर बहरहाल मोकिलाणी आहे कोन। मासी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो, कामरान तव्हांजी महिरबानी आहे, पर जेको आहे मोकिलाणी आहे कोन। ज़िंदगी रही त सुभाणे गॾु हूंदासीं किन महिमाननि सां, किन ॻाल्हियुनि सां, के नए टॉपिक सां गॾु। तेसिताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। आख़िर में मासी सॉन्ग ॿुधंदासीं। जेको आहे मासी जे नाम, छो मासी माशाल्लाह ॾाढी सुठी लॻे पई। ठीकु। सो जेके स्क्रीन ते उन्हनि जे नाम। हा बापर चाहे है आवा के मासी ॾाढी सुठी लॻे पई, मासी आहे सुठी। बिल्कुलु। चंद्र जो टुकड़ो लगी थो अॼु त तूं ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला। चंद्र जो टुकड़ो लगी थो अॼु त तूं, चंद्र जो टुकड़ो लगी थो अॼु त तूं ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला। चंद्र जो टुकड़ो लगी थो अॼु त तूं, चंद्र जो टुकड़ो लगी थो अॼु त तूं ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला। अल्लाह बख्शे दे मिठा, दिल तो मुझे अॼु हथन मां वई सफ़ा। ही हुस्न अल्लाह तोखे ॾई मिठा, दिल त मुंहिंजी अॼु हथन मां वई मिठा, दिल तो मुझे अॼु हथन मां वई सफ़ा। सूंह खां सुहिणो लॻी थो अॼु त तूं, सुहिणो लगी थो अॼु त तूं ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला,
जाने थो मोला जाने थो मोला सुर में जो लगा पोए गाड़े रंग जा कपड़ा तुपा तेरे तू पेशानी जो सुर में जो लगा पोए गाड़े रंग जा कपड़ा तुपा पोए गाड़े रंग जा कपड़ा तुपा प्यार खा प्यारो लगी तो अज त तू प्यार खा प्यारो लगी थो अज तो तू जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला चंड जो टुकड़ो लगी थो अज तो तू चंड जो टुकड़ो लगी थो अज तो तू